नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त मशहूर सियासी समाजी अॻवान कलोड़ा अब्बासी बिरादरी जे नेक मर्द अबूरिया अब्बासी जी याद में कंडियारो भरिसां ॻोठ शहीदो बाग में तकरीब कोठाई वई। इन मौके ते मरहूम जे फर्ज़ंद अली असगर अब्बासी खे बिरादरी जी पग ॿधाई वई। इन मौके ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान बिरादरियुनि जे नेक मर्दनि मिटनि माइटनि दोस्तनि साफ़िन अज़ीज़नि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे वालिद जे चङे मुड़ुस वारी पग ॿधंदड़ अली असगर अब्बासी चयो आहे त ग़रीबनि जी ख़िदमत अफ़ज़ल इबादत आहे। बाबा सॼी उमिरि ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कई। हू मिसकीन ऐं बेपोच माण्हुनि जी तकलीफ़ुनि खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदो हो। वटसि केर बि लड़ी ईंदो हो त उन जी हर मुमकिन मदद करण जी कोशिश कंदो हो। हिन पंहिंजी ज़िंदगी में कंहिंखे बि कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न ॾिनी। अॼु मूंखे बिरादरी जी चङे मुड़ुस वारी पग ॿधाई वई आहे। कोशिश कंदुसि त ज़िम्मेवारी खे सुठे नमूने सां निभायां। इन मौके ते अकबर अब्बासी, एजाज़ अब्बासी, परवेज़ अब्बासी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।